नाज़रीन, चंबड़ वेझो घरू अणबड़त तां औरत गोली हणी पंहिंजे ॾेर खे क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर अशरफ मंगरियो सां। जी अशरफ, तफ़सीलनि खां आगाह कजो। वॾी हद में ॻोठ मनु तेबे में औरत आहे सुल्तान जे पंहिंजे ॾेर खे गोलियूं हणी जेको बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। हीउ ख़ुदानो थेबो जेको हुनजी घरवारी आहे सुगरा थेबो ॾेर करीम बख्श आहे नौजवान 25 वरनि जो हुनखे बंदूक जा फायर करे मौक़े ते क़तल करे छॾियो आहे। करीम बख्श थेबो जेको मौक़े ते क़तल थी वियो। पुलिस तहवील में वठी लाश के सिविल अस्पताल टंडोलाल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस ऐं वारसनि मूजिबि औरत जो जेको ज़हनी तहवाल जेको आहे उहो ठीकु न आहे ऐं लाश जेको पोस्टमार्टम कराइण खां पोइ वारसनि हवाले कयो वेंदो। मिस्टर जो अब्दुल वाहिद बलोच सां ॻाल्हि थी आहे, उहो चयो त उते बर वक़्तु पहुतुसि ऐं औरत जेका आहे उनखे असां पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जी अशरफ, तव्हांजी महिरबानी।